السلام عليكم ورحمتہ وبرکاتہ دوستو جان तव्हां खे पीक्सल लैब के ज़रिए अॼु पीक्सल लैब जो कोर्स जेको तव्हां खे सिंधी में करायां पियो। ये पीक्सल लैब जो सबक नंबर 5 जेको आहे ऐं तव्हां खे इन में तव्हां खे फेसबुक जो जेको करवेटर जो लोगो थींदो आहे या वरी तव्हां वाट्सप जो करवेटर लोगो थींदो आहे आइकॉन लोगो उहो कीअं ठाहिजे। सब खां पहिरीं तव्हां पीक्सल लैब के इंस्टॉल करियो। पीक्सल लैब तव्हां खे किथां इंस्टॉल करिणो आहे वो तव्हां खे आउं टेलीग्राम लाशरी जे अंदरि ॾेई छॾींदुसि डिस्क्रिप्शन में लिंक तव्हां इनके उतां पीक्सल लैब के तव्हां उतां डाउनलोड करे सघो था। तो तव्हां पीक्सल लैब के ओपन करियो। ओपन करण खां पोइ जेको पेज खां जे अंदरि जेको आहे उहो तव्हां खे डिलीट करियो। ॾिसो मां इन जे अंदरि पहिरीं खां जेको आहे तव्हां उनखे डिलीट थो करियां त तव्हां खे इनखे बि डिलीट करिणो आहे। डिलीट करण खां पोइ तव्हां शेप्स वारो जेको तव्हां निशान ॾे तव्हां ही जेको तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ शेप्स वारो जेको निशान तव्हां इन जे अंदरि वञो। ठीकु आहे न। ॾिसो इन जे अंदरि इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो जेको लिखियलु आहे ओपेसिटी तव्हां इनखे कुझु न कयो। ॾिसो ही जेको लिखियलु आहे रेडियस खे तव्हां बिल्कुलु वधायो। वधाइण खां पोइ ॾिसो तव्हां खे हिकिड़ी ॻाल्हि नोट करणी पए। ॾिसो इन जो तव्हां जेको रंग इन जो तव्हां रखो तव्हां आइडियो रखो। ठीकु आहे न। तव्हां इन जो रंग ये रखो ऐं तव्हां हेठि वञो। ही जेको स्टॉक विथ जेको आहे तव्हां इनखे वधायो। जेतिरो तव्हां चाहियो था तव्हां उनखे स्टॉक विथ खे तव्हां एतिरो वधायो। ठीकु आहे न। उनखां पोइ स्टॉक विथ जो जेको तव्हां रंग आहे उहो तव्हां इनखे अछो रखो। ठीकु आहे न। ॾिसो मां इन जा स्टॉक विथ जो रंग ई रखियो आहे। तव्हां जेको इहा आहे सही ऑप्शन तव्हां इन ते वञी करे तव्हां इनखे ओके करियो। ओके करे तव्हां इनखे वधायो। ठीकु आहे न। तव्हां इन ते पकड़े करे तव्हां इनखे बिल्कुलु पंहिंजी साइज़ ते रखो। ठीकु आहे न। हाणे हीउ जेको आहे रिलेटिव पोजीशन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इनखे पूरे विच ते रखो। विच ते रखण खां पोइ ॾिसो तव्हां खे हिकिड़ी ॻाल्हि नोट करणी पवंदी। मथां जो तव्हां निशान ॾिसी रहियो हीउ जेको प्लस वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां फ्राम गैलरी जेको आहे फ्राम गैलरी जे अंदरि वञी करे ॾिसो तव्हां हितां फ़ोटू खणी सघो था। को बि तव्हां गैलरी जे अंदरि हितां तव्हां फ़ोटू खणी सघो। ॾिसो न मां तव्हां खे हितां नथो करणु चाहियां। तव्हां इनखे सभ खां पहिरीं तव्हां इनखे ताला लॉक करियो। लेयर ते वञी तव्हां इनखे ताला लॉक करियो। ठीकु आहे। ताला लॉक करण खां पोइ तव्हां इनखे इम्पोर्ट जेको आहे तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां अजरक जो जेको तव्हां इन जे अंदरि को फ़ोटो लॻाइणु चाहियो था तव्हां ॾिसो ऐं इन जे अंदरि अजरक जो फ़ोटो खणणु चाहियां थो। हीअ ॾिसो ठीकु आहे। ओके वारे निशान ते क्लिक करे तव्हां इनखे बिल्कुलु वधायो। ठीकु आहे न। हिते पकड़े तव्हां इनखे वधायो। ठीकु आहे न। ठीकु आहे न। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां बैक जो टू बैक जेको निशान तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको निशान तव्हां टू बैक वारो तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इनखे हीउ जेको आहे तव्हां इनखे पोयां ॾिसो हीउ तव्हां जेको लोगो ठाहियो तव्हां इनखे अॻियां कयो ऐं तव्हां अजरक खे तव्हां पोयां कयो। ठीकु आहे न। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया लेयर वारो तव्हां इन जे अंदरि वञो ऐं इन ॿिनि खे हीउ जेको ऑप्शन ॾिसो तव्हां हीउ जेको हीउ ऑप्शन जेको तव्हां ॾिसी रहिया पियो तव्हां लेयर वारो ऑप्शन ॾिसो हीउ जेको तव्हां ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक खां पोइ तव्हां इन ॿिनि ते टिक लॻायो। ठीकु आहे न। तव्हां इन ॿिनि ते टिक लॻायो। टिक लॻाइण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं पोइ तव्हां ओके वारो जो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ठीकु आहे न। दोस्तो हीउ त मां उनखे पाण में मिलाए छॾियो आहे। हाणे तव्हांखे छा करिणो आहे हाणे तव्हां अॻियां वञो। ॾिसो इरेज़र कलर जेको लिखियलु आहे इरेज़र कलर तव्हां जेको मिली वेंदो तव्हांखे पीक्सल लैब जे अंदरि तव्हां इनखे अंदरि वञो ऐं तव्हां इनखे एनेबल करियो। जेको तव्हांखे जेको आहे तव्हांखे अछो रंग न आहे ख़तमु करणु तव्हांखे आइडियो जेको रंग आहे हीउ जेको तव्हांखे ख़तमु करिणो आहे। उनजे लाइ त ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी इन जे अंदरि वञो। ॾिसो इन जे अंदरि वञो तव्हां इन जो रंग जेको आहे तव्हां आइडियो सिलेक्ट करियो ऐं इन खां पोइ तव्हां जो ओके सही वारो ऑप्शन अथव तव्हां इन ते क्लिक करियो। ठीकु आहे न। छो तव्हांजो आइडियो रंग ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे। ॾिसो त मुंहिंजो इहो आइडियो रंग ख़तमु थी वियो। हाणे त मूंखे अॻियां छा करिणो आहे तव्हांखे ॿुधाईंदो। ठीकु आहे न। तव्हां जो सही वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। वरी तव्हां ॾिसो तव्हां हीउ जेको आहे तव्हां इनखे बिल्कुलु वधायो। ठीकु आहे न। तव्हां इनखे सही ऑप्शन साइज़ ते रखो। ॾिसो तव्हां इनखे पूरे विच ते रखो। विच ते रखण खां पोइ तव्हां इनखे ताला लॉक करियो। ताला लॉक करण तव्हां शेप्स जे अंदरि वञो। शेप्स जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन आहे तव्हां इन जे अंदरि वञो। हीउ जेको ॾिसो तव्हां इन जे अंदरि वञो। तव्हां इन जे अंदरि विया इन जे अंदरि वञो तव्हां ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसिया पिया हीउ जेको तव्हां इनखे सिलेक्ट करियो। ठीकु आहे न। तव्हां इनखे सिलेक्ट करियो। इनखे सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो जिते तव्हां इनखे रखणु चाहियो त तव्हां बिल्कुलु इनखे रखो। ठीकु आहे न। सो
ऐं त इनखे ब्रेक जे अंदरि रखणु चाहियो त पोयां इन जे पोयां रखणु चाहियो त तव्हां इनखे पोयां रखो। पोयां रखण खां पोइ ॾिसो तव्हां इहो टेक्सचर वारो जेको ऑप्शन टेक्सचर वारो तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां इन जे अंदरि अजरक जेकी आहे तव्हां इनखे सिलेक्ट करियो, ठीकु आहे न। तव्हां ॾिसो अजरक खे सिलेक्ट करियो ऐं मुंहिंजी अजरक इन जे हेठां पई आहिनि त ॾिसो इनखे अजरक खे सिलेक्ट करियां थो। सो इन अजरक खे ई सिलेक्ट करियां, ठीकु आहे न। सो मूं इनखे अजरक खे सिलेक्ट कयो आहे ऐं तव्हां जेको तव्हां ओके वारे निशान ते क्लिक करियो ऐं तव्हां वरी बि तव्हां एडिट जे अंदरि वञो ऐं तव्हांजो स्टॉक विथ जेको आहे तव्हां इनखे थोरो वधायो, ठीकु आहे न। ऐं त ओके वारे निशान ते क्लिक करे ॾिसो ऐं तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां इनखे थोरो वधायो, ठीकु आहे न। तव्हां इनखे हिते रखो हाणे ॾिसो हाणे तव्हांखे जेके इन जे अंदरि कुझु लिखिणो आहे तव्हां इन जे अंदरि कुझु लिखो, ठीकु आहे न। ॾिसो इन जे अंदरि लिखां थो सिंध जो आवाज़, त मूं इन जे अंदरि सिंध जो आवाज़ लिखियो आहे। तव्हां जेको एडिट वारो ऑप्शन तव्हां इन जे अंदरि तव्हां इन जे अंदरि सिंध जो आवाज़ लिखो, ठीकु आहे न। तव्हां इन जे अंदरि जेको फ़ॉन्ट लॻाइणो तव्हां इन जे अंदरि को फ़ॉन्ट लॻाइणु चाहियो था तव्हां इन जे अंदरि ABA फ़ॉन्ट जेको तव्हां इन जे अंदरि वञो ऐं माय फ़ॉन्ट जे अंदरि वञो। ॾिसो इहे MS दर फ़ॉन्ट जो आहे तव्हां इन जे अंदरि इहे लॻायो, ठीकु आहे न। सो इन खां पोइ तव्हां ॾिसो तव्हां जेके इन जे अंदरि को रंग सिलेक्ट करणु चाहियो था, रंग जो सिलेक्ट करण लाइ ॾिसो इहो जेको कलर वारो जो ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां इन जे अंदरि को रंग सिलेक्ट करियो, ठीकु आहे न। सो मूंखे अछो ई रंग रखिणो आहे, तव्हां अछो ई रंग रखंदा। इन खां पोइ ॾिसो तव्हां जेको इहो स्ट्रोक वारो जेको निशान तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां इन जे अंदरि कुझु पाछराए ॾियो, ठीकु आहे न। ॾिसो तव्हां जेतिरी तव्हां ॾियणु चाहियो तव्हां बिल्कुलु ॾियो, ठीकु आहे न। उन खां पोइ ॾिसो शीट जो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इन जे अंदरि जो अछो जेको रंग तव्हां सिलेक्ट कयो। उन खां पोइ ॾिसो तव्हां वरी पोइ ते वञो। इन खां पोइ ॾिसो तव्हां जेको 3D जो ऑप्शन तव्हां इन ते वञी तव्हां इन जे ओतिरो बि ॾियणु चाहियो था तव्हां बिल्कुलु उनखे एतिरो ॾियो, ठीकु आहे न। सो मूं इन जे अंदरि इहे रंग सिलेक्ट उन खां पोइ ॾिसो 3D ऑप्शन त तव्हां इन ते विया तव्हां जेको 3D इन ते लॻाइणु चाहियो था तव्हां बिल्कुलु लॻायो। छो त मूंखे मोबाइल जे अंदरि थोरो फॉल्ट थी वियो। तव्हां ओके वारे निशान ते क्लिक करियो। उन खां पोइ ॾिसो इहो जेको तव्हां इन जे अंदरि कुझु लकी लॻाइणु चाहियो त लकीर बि लॻायो त मां इन जे अंदरि लकीर नथो लॻायां। ऐं उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे हाणे तव्हां ॾिसो तव्हां इहो जेको आहे तव्हां इन जे अंदरि वञो तव्हां इम्पोर्ट जे अंदरि वञो ऐं तव्हां इन जे अंदरि जेकी ॿिया का तस्वीर लॻाइणु चाहियो त तव्हां इन जे अंदरि ॿी का तस्वीर लॻायो, ठीकु आहे न। उन जे अंदरि ॿी का तस्वीर लॻाइणु चाहियां थो ऐं इन जे मोबाइल जे अंदरि खणां थो, ठीकु आहे न। ॾिसो इन जे अंदरि हाणे तस्वीर खणां थो। इहा तस्वीर सिंधी हिकु रहंदी ऐं हीअ तस्वीर खणंदो ऐं इनजो जेको अछो कलर तव्हांखे ख़तमु करिणो आहे। तव्हां ॾिसो हीअ जेको तव्हां अॻियां वञो तव्हां इरेज़र कलर जेको आहे तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हांजो अछो रंग ख़तमु थी वेंदो, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां ओके वारे निशान सही वारे निशान ते क्लिक करे तव्हां जिते बि हिनखे तव्हां रखणु चाहियो तव्हां हिनखे उते रखो, ठीकु आहे न। सो मूंखे हिनखे हिते ई रखिणो आहे ऐं हुनखे हिते ई रखंदुसि। उन खां पोइ ॾिसो तव्हां वरी बि हिनखे सही वञी तव्हां ॿाहिरि निकिरी वञो ऐं तव्हां ॾिसो हाणे तव्हांखे केॾांहुं वञिणो आहे। ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां जेको तव्हां ऑप्शन ॾिसी तव्हां इन जे अंदरि वञो। सो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन जे अंदरि वञो ऐं ॾिसो हीअ तव्हां लिखियलु आहे तव्हां जेको आहे तव्हांजी PNG फाइल जेकी आहे तव्हांजी PNG फाइल तयारु कयो, ठीकु आहे न। ॾिसो तव्हां इन जे अंदरि वञो ॾिसो तव्हांजी PNG फाइल तयारु थी वई आहे। ॾिसो हाणे तव्हां जेकॾहिं इन जे अंदरि हेठां कुझु लिखणु चाहियो था तव्हां बिल्कुलु लिखी सघो था इन जे हेठां। त वधीक ख़ूबसूरत तव्हां जेके ठाहिणु चाहियो था त वधीक ख़ूबसूरत बि तव्हां पंहिंजे मोबाइल जे लाइ या तव्हां फेसबुक जे लाइ WhatsApp जे 3D लोगो लाइ तव्हां बिल्कुलु आसानी सां ठाहे सघो था। ॾिसो ऐं इन जे अंदरि लिखां थो तव्हां जेके इन जा मथां बि जेके कुझु लिखणु चाहियो था तव्हां बिल्कुलु मथां इन जे लाइ कुझु लिखी सघो था। ऐं उन जे लिखां थो ॾिसो मां उन जे अंदरि लिखियो आहे लाशरी YouTube चैनल। त ॾिसो तव्हां इन जे अंदरि कीअं ख़ूबसूरत लॻाए थो तव्हांखे बि तव्हां बिल्कुलु लॻाए सघो था, ठीकु आहे न।
हाणे तव्हां इन जे अंदरि को फॉन्ट जेको आहे तव्हां इन जे अंदरि सिलेक्ट करियो, ठीकु आहे न, इंग्लिश फॉन्ट या तव्हां सिंधी फॉन्ट जेको तव्हां फॉन्ट इन जे अंदरि लॻाइणु चाहियो त तव्हां बिल्कुलु इन जे अंदरि फॉन्ट सिलेक्ट करियो। ॾिसो हाणे जेको इहो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां इहो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां इनखे इन तरीक़े सां लॻायो, ठीकु आहे न, तव्हां बिल्कुलु तव्हां पाण लॻाए सघो था, ॿिए कंहिंजी मदद तव्हां त छो था तलब करियो, ठीकु आहे न। हुनखां पोइ ॾिसो इहो स्टॉक वारी जो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हांजी थोरी परछाई ॾियो, ठीकु आहे न। ॾिसो एतिरी परछाई सही आहे। हिन खां पोइ ॾिसो हाणे तव्हां इहो जेको ऑप्शन ॾिसी रिलेटिव पोजीशन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे इहो मथां जेको आहे तव्हां इन ते क्लिक तव्हां इनखे पूरे विच ते रखो। सो मूं इनखे एतिरो ठाहे छॾियो आहे। हाणे तव्हां इनखे तव्हां जेके इनखे तव्हां पहिरीं जेके तव्हां इनखे फेसबुक जे लाइ या तव्हां फेसबुक जेके तव्हां लॻाइणु चाहियो था तव्हां फेसबुक में लॻायो, ठीकु आहे न। हुन खां पोइ तव्हां इहो इमेज वारे तव्हां इनखे सेव करियो, ठीकु आहे न। तव्हां हिन ते वञी अल्टर ते वञी तव्हां इनखे सेव करियो, ठीकु आहे। छो त जेको तव्हां सेव कंदा इहो तव्हां फेसबुक जे अंदरि लॻाए सघो था, ठीकु आहे न। हुन खां पोइ जेके तव्हां हिन जे हेठां जेके का तस्वीर लॻाइणु चाहियो था तव्हां सभ खां पहिरीं ॾिसो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो, जेको तव्हां इन जे अंदरि वञो ऐं ॾिसो हीउ जेको फ्रॉम गैलरी आहे तव्हां इन जे अंदरि वञो। असां इन जे अंदरि ई लॻाइणु चाहियां थो ऐं इहो ई लॻाइणु चाहियां थो त कीअं लॻाइजे, ठीकु आहे न। हुन खां पोइ ॾिसो हाणे तव्हां जेको इहा जो ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो गोल वारो तव्हां इन ते क्लिक करियो, ॾिसो क्लिक करियो ऐं हुन खां पोइ ॾिसो टिक वारो निशान तव्हां इन ते क्लिक करे ॾिसो इहो मुंहिंजो इन जे अंदरि लॻी वियो आहे। हाणे ॾिसो हिनखे सेव करणु चाहियां थो त सेव कीअं थींदो, त ॾिसो इन जे अंदरि क्लिक करणु तव्हां अल्ट्रा ते क्लिक करे तव्हां इनखे सेव करियो। सर कुझु सेकंड लॻंदा, हुन खां पोइ तव्हांजी मोबाइल जे अंदरि ई फ़ोटो सेव थी वेंदो। त तव्हांखे कुझु सेकंड लॻंदा, हुन खां पोइ इहा तस्वीर जेकी आहे तव्हांजी सेव थी वेंदी, ठीकु आहे न। तव्हांजी मोबाइल जे अंदरि तस्वीर फुल HD में सेव थी वेंदी। दोस्तो ये भी अॼु जी वीडियो जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं असांजे चैनल खे लाशी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो जीअं मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। ऐं लाशी तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। वधीक टेलीग्राम लाशरी कीअं जेको ग्रुप ठहियल तव्हां इनखे जॉइन करियो, ठीकु आहे न। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तो हींअर मूं तस्वीर ठाही आहे, ॾिसो तव्हांखे ॾेखारियां थो। ॾिसो तव्हां बि वधीक इन खां ख़ूबसूरत बि तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि ठाहे सघो था।